दोस्तों, अॼु असां तव्हां लाइ हिकु नओं प्रोग्राम तारीफ़ करे रहिया आहियूं जंहिंमें असां दुनिया जे अज़ीम अकाबिरनि, मुफ़क्किरनि, दानानि, दानिश्वरनि, अदीबनि, क़ानूनदाननि, सियासतदाननि ऐं अहिड़ियुनि शख़्सियतुनि जा कोल तव्हांखे ॿुधाईंदासीं जिन जे चवणनि सां माण्हुनि जे ज़िंदगियुनि ते घणो फ़र्क़ु पियो ऐं दुनिया में इनकलाब बर्पा थिया, माण्हुनि में तब्दीली अचणु शुरू थी। अहिड़नि अज़ीम माण्हुनि मां जा कोल ऐं चवणियूं तव्हांजे ॾाढो हिन प्रोग्राम में पेश कंदासीं। अॼु असां तव्हांखे सिंध जे हिकु अज़ीम दानिश्वर, क़ानूनदान, मुफ़क्किर, ॾाहे, सियासतदान, अदीब, दानिश्वर मोहतरम रसूल बख़्श पलीह साहिब जी चवणी जंहिंखे कोल चइजे उहो तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहे। ऐं हिकिड़ी गुज़ारिश इहा बि आहे त प्रोग्राम ॾिसी पंहिंजे राय ॾियण खां ज़रूरु आगाह कंदा। तारीख़ में के नाज़ुक मोड़ थींदा आहिनि जिन में क़ौमुनि जी तक़दीर जा फ़ैसिला थींदा आहिनि। उन्हनि मां हिकु नाज़ुक तरीन ऐं फ़ैसिला कुन मोड़ अॼु आहे, जंहिंमें तारीख़ जे काज़िन अव्हांखे उहो मौक़ो नसीबु कयो आहे जो तव्हां गद्दारनि जे कैंप में न आहियो, हक़ परस्तनि जे कैंप में आहियो। उन ते तव्हां जेतिरो फ़ख़्रु महसूसु करियो उहो थोरो आहे। तव्हां मज़लूम आहियो, फुरियल आहियो, पर अव्हां ज़ालिम न आहियो, फुरींदड़ न आहियो। इहा वॾी ॻाल्हि आहे, इहा घटि ॻाल्हि न आहे। अव्हां ज़ालिम न आहियो, कमीणा न आहियो, नीच न आहियो, अव्हां ॻाल्हियूं नथा ठाहियो। उन ॻाल्हि ते सिंध जी धरती जेतिरो बि नाज़ करे उहो थोरो आहे।